अच्छा, अब्दुल नईम जेको आहे बेच 10 मां हे क्वेश्चन कयो आहे ऐं ॾाई वारी हे वंड ज़रब आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हां ऑलरेडी इहो पढ़ी आया हो। त हे असां हिनखे हिकु त जेको वंड जो लिखण जो तरीक़ो हूंदो आहे न उहो हीअं हूंदो आहे 6/3 असां हीअं बि लिखी सघूं था। इन साॻे खे 6/3 हीअं बि लिखी सघूं था पिया। यानी कि जेको हे वंडीदड़ हूंदो आहे इनखे असां लकीर ॾेई हेठों लिखी सघूं था पिया। हीअं लिखंदो त तव्हांखे कैलकुलेशन करण में आसानी थींदी। सो हे हिन तरीक़े सां लिखियलु आहे, हिनखे हॉरिज़ॉन्टल चइबो आहे। ठीकु आहे, इहो होराइज़न मां वरितलु आहे। हाणे होराइज़न चइबो आहे आसमान खे, ईअं सम्झो फ़िलहालु थोरी देरि जे लाइ आसमान हिन तरीक़े सां हूंदो आहे। ऐं हे जेको आहे इहो वर्टिकल आहे, जीअं भित जेका आहे वर्टिकल हूंदी आहे, यानी कि हीअं हेठि मथां। सो असां हिन दर्जे खे, यानी कि हिकिड़ो हे दर्जो, हे ॿियो दर्जो हीअं में लिखियलु आहे न। ठीकु आहे, असां हिनखे हिन तरीक़े सां लिखंदासीं, यानी कि 6.25/1000। हाणे हिन में कैलकुलेशन में आसानी थी वेंदी आहे। अच्छा, हाणे अचूं था पिया ॾहाई जी, जेकॾहिं 100, 10, 20 इन टाइप 100, 10 या 10,000 या जेको आहे 1,00,000 इन जी ज़रब हुजे त तव्हांखे मां सेखारे आयो आहियां त जॾहिं बि वंड थींदी आहे त ॾहाई जेका आहे उहा लेफ्ट साइड ते शिफ्ट थींदी आहे। ठीकु आहे, जेकॾहिं मिसाल था वठूं, हिकिड़ो ॿियो अॻ में ॾिसी वठूं, पोइ हिन एग्ज़ाम्पल ते अचूं था पिया। मिसाल 6735.2983। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं इहा 100 सां वंड हूंदी त हाणे छो जो करे वंड आहे त ॾहाई काॾे वेंदी, लेफ्ट साइड ॾे। घणा अंग? 2 अंग, छो जो हिन जेको दर्जो जंहिंसां वंड थिए थी इन में 0 घणा आहिनि? 2 आहिनि। सो हे ॾहाई जंप करे हिते अची वेंदी। इन जो जवाबु थी वेंदो 67.352983। ठीकु आहे, ॾहाई 2 अंग काॾे अची वई? लेफ्ट साइड ते, छो जो करे वंड थिए थी। ठीकु आहे, अच्छा जेकॾहिं इती वंड न हुजे हा, इहो 100 सां ज़रब हुजे हा त हाणे ॾहाई काॾे वञे हा? राइट साइड ते शिफ्ट थिया, छो जो ज़रब आहे न, ज़रब ते छा थी वेंदी आहे? राइट साइड ते। ऐं जे वंड हुजे त काॾे? लेफ्ट साइड ते। हाणे ज़रब जेकॾहिं ॾहाई आहे हिते ओरिजिनली, हाणे ॾहाई ज़रब आहे त 2 जेको आहे शिफ्ट थींदी राइट साइड ते। घणा अंग? 2 अंग। कीअं ख़बर पई? छो जो करे ज़रब थिए थी 100 सां, 100 जे अंदरि 2 ॿुड़ियूं आहिनि। सो हे ॾहाई जंप खाई करे हिते अची वेंदी ऐं असांजो जवाबु थी वेंदो 6735। हाणे हिते ॾहाई न ॾींदासीं बल्कि 29 हिते ॾहाई ॾेई करे 83 लिखंदासीं। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं वंड थींदी त ॾहाई काॾे वेंदी? लेफ्ट साइड ते। हाणे इहो यादि रखिजो। हाणे हिते बि ॾहाई जेको आहे 3 अंग हेॾे लेफ्ट साइड ते ईंदी। ठीकु आहे, हाणे 1, 2, 3 ॿुड़ियूं आहिनि। हाणे ॾहाई 3 अंग हेॾे जंप खाईंदी। तव्हांखे पहिरियों बि सम्झायो आहे त ईअं सम्झो बाइक आहे, उन डिसाइड कयो आहे मूंखे 3 कारुनि जे मथां जंप खाइणो आहे। हाणे हिकु कार त बीठी आहे, 2 कारूं असां पंहिंजो हथ जूं खणी ईंदासीं। ठीकु आहे, हीअ ॾहाई लेफ्ट साइड ते जंप खाई ईंदी, काॾे हली वेंदी? उहो हिते अची वेंदी। सो हिन जो जवाबु थी वेंदो 0.00625। हे हिन जो आंसर आहे। अच्छा, ॾहाई हेॾो कुझु न हुजे त 0 ॾेई छॾंदा कयो, छो जो हेॾो कुझु बि न आहे त ऑटोमेटिक अंडरस्टूड आहे 0। ऐं लेफ्ट साइड ऐं 0 ॾियण सां को फ़र्क़ु न पवंदो आहे। हे ॾिसो, हे 100 आहे। हाणे जेकॾहिं मां हिनखे हिन पासे ॾों 0 ॾींदुमि त इहो वधी वेंदो, घणो थी वेंदो? 1000। पर जेकॾहिं हिन पासे ॾों मां 0 ॾींदुमि, ॾिसो साॻियो 100 ई रहंदो, भली ॿियो 0 ॾियां, 3 0 ॾियां। सो ॾहाई हेॾो कुझु न आहे, माना 0 ॾेई छॾंदा कयो। हाणे तव्हांजो थींदो 0.00625। हिन जो आंसर आहे 0.00625। हाणे असां ॾिसंदासीं त छा ऑप्शन्स में हिन जो को क्वेश्चन ॾिनल आहे, सॉरी ऑप्शन में करेक्ट आंसर आहे। पर असां ॾिसंदासीं त ऑप्शन में करेक्ट आंसर आहे ई न। हे ॾहाई खां पोइ 1 0 आहे, हिते ॾहाई खां पोइ एक्चुअली 2 0 अचणु खपनि, छो जो ॾिसो ॾहाई खां पोइ 3 0 हुया न हिते, त हे 3 अंग शिफ्ट कंदी। हिकु त 6 पियो हुयो, 2 ॿिया ईंदा। सो असांजो हिन में कोई बि ऑप्शन न आहे। ऑल ऑफ दीज़ जी जॻह ते हिते नन ऑफ दीज़ जो ऑप्शन हुजे हा त पोइ असां नन ऑफ दीज़ खे टिक कयूं आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त हिन टाइप जा क्वेश्चन कीअं सॉल्व कबा आहिनि। थैंक यू सो मच।